जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन इस्तांबुल तुर्की में अजीब शहर आहे सारी इस्तांबुल। केॾी मौसम कीअं थो थिए, केॾी कीअं थो थिए, केॾी सिज थो निकिरे, वरी थोड़ी गर्मी थिए थी, वरी थधिकार थिए थो, केॾी मींहुं पए थो। तो हल्की सनी सनी फुहार पए पई हिते इस्तांबुल में। तव्हांखे थोरो दीदार करायां हिते। सो सही मौसम जो मज़ो वठो। केॾो मींहुं थो पए, केॾो लुस थी निकिरे, केॾो कीअं आहे मौसम, माना हिकु हंधि कोन थो बीहे हिते जो, सम्झो। सो ज़बरदस्त हल्की हल्की थधिकार आहे, सनी सनी फुहार पए पई।